الله الرحمن الرحيم لقد أنزلنا إليكم كتابا فيه ذكركم أفلا تعقلون وكم قصمنا من قرية كانت ظالمة وأنشأنا بعدها قوما آخرين فلما أحسوا بأسنا إذا هم منها يركضون لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين وما خلقنا السماء والأرض وما بينهما لاعبين لو أردنا أن نتخذ لهوا لاتخذناه من لدنا إن كنا فاعلين بل نقذف بالحق على الباطل فيدمغه فإذا هو زاهق ولكم الويل مما تصفون أله من في السماوات والأرض ومن عنده لا يستكبرون عن عبادته ولا يستهزئون يسبحون الليل والنهار لا يفترون أم اتخذوا آلهة من الأرض هم ينشرون لو كان فيهما آلهة إلا الله لفسدتا فسبحان الله رب العرش عما يصفون لا يسأل عما يفعل وهم يسألون أم اتخذوا من دونه آلهة قل هاتوا برهانكم هذا ذكر من معي وذكر من قبلي بل أكثرهم لا يعلمون الحق فهم معرضون وما أرسلنا من قبلك من رسول إلا نوحي إليه أنه لا إله إلا أنا فاعبدون وقالوا اتخذ الرحمن ولدا سبحانه بل عباد مكرمون لا يسبقونه بالقول وهم بأمره يعملون. सूरत अंबिया आहे. अल्लाह ताला फरमायो असां तव्हां ॾांहुं ही क़ुर पाक मोकिलियो आहे, इन में तव्हांजी नसीहत आहे, ख़ैरखाई आहे. जेकॾहिं तव्हां इन क़ुर खे सम्झंदव त सम्झी अमल कंदव निजात हासिल थींदी. इंसान खे तबई तरह सां आराम जी ज़रूरत आहे, सुख खपे थो. रब ताला ही क़ुर शरीफ़ सारो सुख जे लाइ मोकिलियो आहे. फरमाए थो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर. असां हिन क़ुर खे सवलो कयो आहे नसीहत वठण जे लाइ. आहे को नसीहत वठंदड़, सुख पिराईंदड़ हिन क़ुर मंझां. रब ताला क़ुर में पाण थो फरमाए त क़ुर शरीफ़ असां आसान कयो आहे, तव्हांखे आसानी ॾियण लाइ मोकिलियो आहे. इन अल्लाह युरीदु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उसर. अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानीअ जो इरादो कयो आहे, तव्हांखे तंग करण मुश्किलात में विझण खां रब तबारक व ताला बचायो आहे. इहो इरादो बि न कयो आहे त को तव्हां मुसीबतुनि में अचो. वरी बि हंधि अल्लाह ताला फरमाए मा यफ़अलुल्लाह बिअज़ाबिकुम इन शकरतुम. अल्लाह ताला तव्हांखे अज़ाब जे करे छो करे, जे तव्हां शुकुर करियो आमनतुम ऐं तव्हां ईमान आणियो. मोमिन बि हुजो, वरी ईमान खां पोइ अलाह जे नेमतुनि ते शुकुरगुज़ार बि हुजो, त पोइ रब ताला तव्हांखे जे करे छो अज़ाब करे. हितां सम्झ में आयो त इंसान पंहिंजे लाइ मुसीबत पाण थो ठाराए.
न त रब तबारक व ताला हिन खे फितरी तौर मुसीबतुनि जे लाइ पैदा न कयो आहे। ला युकल्लिफु अल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा, इंसान खे को ॿार तकलीफ़ जो ॾिनो आहे, का इबादत, का इताअत, नबी पाक जी सुनत, इहो सभु वित आहार आहे, ताक़त खां मथे कोन्हे। पोइ जॾहिं माण्हू ॿिया बुछड़ा कम करे थो त उहे ताक़त खां घणो मथे ऐं ॾुखिया, बदअमनी जो बाहिस, ज़िलत ऐं मुसीबत जो सबबु रब तबारक व ताला इंसान खे आसानी ॾिनी आहे हुन क़ुर में। ऐं जॾहिं दुनिया जे अंदरि इंसान हर तरह को बि पेशो इख़्तियार करे, को बि कमु करे, रिज़्क हासिल करे सघे थो, अलाह जे क़ुर सां तालुक़ रखी उनजे हुकुम ते हली कीअं न रिज़्क हासिल करे सघंदो? इहो सुवाल ई पैदा नथो थिए त दुनिया में हर क़िस्म जा माण्हू त अलाह जो रिज़्क खाई सघनि, पर क़ुर सां तालुक़ जे करे माण्हू बुखियो रहे, इहो नामुमकिन आहे। इहो फ़ैसिलो ई ग़लति आहे जेकॾहिं को इंसानु अहिड़ो फ़ैसिलो करे थो। तॾहिं रब ताला त फरमाए त असां तव्हांजो क़ुर मोकिलियो आहे त जीअं तव्हां इन खे सम्झो, पर न अफला ताक़िलून, तव्हां अकुल नथा करियो, इन खे सम्झो नथा। फर्मा बरदारी मक़सदु आहे अलाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी। ॿियो पासो आहे बेफ़रमानीअ जो, त हीअ ॻाल्हि बि फ़ैसिले थियल आहे। जिते के क़ौमी बैनुल अक़वामी अज़ाब आया, क़ौम बेफ़रमान हुई। ईअं बि आहे। अगम क़समना मिन क़रियतिन, केतिरा टोड़ियासीं असां ॻोठ, कानत ज़ालिमतन, जेके हुआ ज़ालिम, अनशाना बादा क़ौमन आख़रीन, उथारीसीं इन खां पोइ ॿी क़ौम, हिकिड़ी क़ौम तिबाह बर्बाद करे ॿी क़ौम आंदीसीं। अलाह जी फर्मा बरदारी करण लॻा, हलंदे हलंदे वरी उहे बि बेफ़रमानी ऐं ज़ियादतीअ ते काहे पिया। फलमा अहसू बासना, जॾहिं उन्हनि बि महसूसु कयो असांजे अज़ाब खे, इज़ा हुम मिन यरकुज़ून, त उहे ई पोइ ओचितो पिया खुड़ियूं हणनि, छड़ियूं पिया हणनि, अलाह जे अज़ाब खे ॾिसी छड़ियूं पिया हणनि, फतकनि पिया। जेकर न कनि हा अहिड़ा कम त छो अज़ाब अचे हा, छो अॼु फतकनि हा, छड़ियूं मारनि हा। अलाह ताला फरमाए थो ला तरकुज़ू, हाणे छड़ियूं न हणो, वरजिऊ इला मां उतरिफ़्तुम फी, मोटी वञो उन शइ ॾांहुं जंहिंमें तव्हांखे आराम ॾिनो वियो हो, मसाकिन कुम, ऐं तव्हांजूं जायूं बंगला होॾे वञो, लॻूं तो सलोन, त ॼण यकीननि तव्हां खां पुछा कई वञे उते, माना दुनिया जा ऐश आराम, माड़ियूं, बंगला, जाइदादूं तव्हां फिटी करे आया आहियो, तव्हां खां इन बारे में पुछा थिए। हेॾिन नेमतुनि जे जवाब में तव्हां अलाह ताला सां केतिरी वफ़ादारी कई, इहा पुछा थींदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े साहब अकराम सां गॾिजी विया। अंसारी जो हिकिड़ो बाग हुयो, उन जो अंसारी ॾिठोसि वीचारो क़ुर्बान पियो थिए, तकड़ में हिकिड़ो खजूर जो ॿोको कपे आयो, छॿो, उन छॿे में 2 क़िस्मनि जा सामान हुआ, ॾोका ॾोॾड़ा उहे बि, ऐं ॾंग ॾोॾा कुझु अधु रसियल, अधु ॾोॾा उहे बि, ऐं कुझु खजूर पकल वण जी उहा बि उन में चिंबड़ियल। अहिड़ो हिकिड़ो छॿो कपे आॾो अची पेश कयईं त पाण खाइनि, जेकी वणे जंहिंखे जहिड़ी शइ वणे। पाण खाधाऊं, पाणी पीताऊं, फरमायूं त ज़रूरु तव्हां खां पुछियो वेंदो हिननि नेमतुनि जे बारे में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो, नुसल या रसूल अलाह, लिहाज़ा हिन में असांजी पुछा थींदी? फरमायूं त हा, छो त हीअ बि असांजे ताक़त सां त कोन्हनि ठहियल, हे बि अलाह जूं नेमतूं आहिनि। केरु थो खजूर जी गड़ी ठाहे, केरु थो पाणी जो कतिरो दुनिया में पैदा करे सघे, इहे त अलाह जूं नेमतूं आहिनि, जंहिंखां सवाइ इंसान जी करे बि न। अलाह ताला जी नेमत जी पुछा कंदो त तव्हां नेमत खाई पोइ मुंहिंजी फर्मा बरदारी केतिरी कई, ज़िक्र केतिरो कयो, शुकुर केतिरो कयो। अलाह तव्हांखे असांखे ज़िक्र ऐं शुकुर जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह ताला कुफर ऐं बेफ़रमानी खां बचाए। अज़ीज़ो, अलाह ताला जूं नेमतूं ऐं उनजा दरवाज़ा खुलियल आहिनि, बहानो पंहिंजे रब खां रिज़्क़ हासिल करे। रब तबारक व ताला मुक़ररु करे छॾियो आहे, रुॻो खणण जी देरि आहे, पर अलाह ताला फर्मा बरदारीअ जे तरीक़े सां खणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जॾहिं त रिज़्क़ बेफ़रमान खे बि मिले थो, काफ़िर मोमिन खे बि मिले थो, त पोइ छो न माण्हू सालिह तरीक़े सां उहो कमु करे। फरमाए थो केतिरा टोड़े छॾियासीं ॻोठ, जेके पंहिंजे उन इलाइक़नि ते, उन पंहिंजे मुल्क में ज़ुल्म कंदा हुआ। अनशाना बादा क़ौमन आख़रीन, उथारीसीं हिन खां बाद ॿी क़ौम। फलम्मा अहसू बासना, जॾहिं उन्हनि बि असांजे अज़ाब खे महसूसु कयो, इज़ा हम मिन यरकुज़ून, ओचितो उहे छड़ी पिया मारनि। ला तरकुज़ू, हाणे छड़ियूं न हणो, वरजिऊ इला मां उतरिफ़्तुम फी, ओॾांहुं मोटी वञो उन तरफ़ जंहिं शइ में तव्हांखे आराम ॾिनो वियो हो, उन में, उन जाइ ते मोटी वञो। मसाकिन में तव्हांजी जायूं,
लअल्लकुम तुसअलून, त तव्हां खां यकीनन पुछा कई वञे उते हलो त वरी उते तव्हां खां पुछा कजे। हालू या वैलना इन्ना कुन्ना ज़ालिमीन, चवंदा त रब असां ज़ालिम हुआसीं, जंहिं मुल्क में हुयासीं जेके आराम ऐश जूं जायूं हुयूं, जिते असां तोखे विसारे छॾियोसीं, इहो सभु असां ज़ुल्म कयो। हाणे महसूसु कंदा जॾहिं अज़ाब जो शिकंजो अचे, हुनखे पकड़ींदो, पोइ साईं उन वक़्तु दाहूं कंदा, चवंदा त असां हक़ छॾे आयासीं, नाहक ते हलियासीं, फर्मा बरदारी फिटी कईसीं, बेफ़रमानी ते हलियासीं, असां ज़ुल्म कयो। फमा ज़ालत तिल्क दावाहुम, इहा हूंदी उन्हनि जी यकी दुआ, दाह इहा हूंदी, फरमाईंदा करे छॾींदासीं उन्हनि खे ओलड़ विछायल, जीअं लताड़ियल ओलड़ हूंदो आहे माल जो, ईअं उते जहन्नम जे बाहि में ॻही गाह थी वेंदा, पर उहो गाह को गुम त कोन थींदो आहे, खाधे में बि कमु न अचे, पेरनि में पियो लताड़िजे। अलाह ताला थो फरमाए त ईअं जहन्नमी माण्हुनि जो पोइ इहे शख़्स गाह बणिजी वेंदा, पेरनि में लताड़िजी, पर साह न निकिरंदो, जीअरा बि हूंदा ऐं पिया गाह वाह लताड़ंदा। ख़लक न समा वल, असां पैदा कयो आसमान खे ऐं ज़मीन खे, लाइ बि, ऐं जेका शइ हुन में आहे सभु, इहा असां पैदा रांदि जे लाइ न कई आहे। आसमान हक़, ज़मीन सच हक़, सितारा सच हक़, राति ॾींहं बराबरि पूरा। हाणे एतिरियूं ॻाल्हियूं अलाह त फरमाए त मुंहिंजूं पूरियूं आहिनि, हे क़ुर पाक तव्हांखे मोकिलियो अथमि, बाक़ी इनखे जो असां पूरो न आहे। कहिड़ो तव्हांजो हया आहे, कहिड़ो तव्हांजो अक़ल आहे, ॾींहं बि पूरो, 24 कलाक राति ॾींहं, बसि वधीक घटि न वधीक न घटि। अहिड़ी तरह तव्हां जूं जेके आसमान आहे या ज़मीन आहे या सिज चंड आहे, से बि बराबरि। हे क़ुर पाक त अञा मथां ई शइ, ख़ुदा जो कलाम, अलाह जी सिफ़त, उतां आयो, रब पंहिंजे ख़ासि इरादे सां तव्हां मोकिलियो। तव्हां इनखे नथा सम्झो, असांजी सारी दुनिया रांदि करे पैदा कई आहे। क़ुर जेको मोकिलियो सो बि अजायो आहे। अलाह ताला जो फरमाए त असांजे आसमान ज़मीन पैदा कयूं रांदि खेॾण जे लाइ, त पोइ तव्हांखे छो पैदा कयो आहे? रांदि मां पंहिंजो पाण खेॾां हा न त खज़ना हो मिलंदो न, इहो त पंहिंजे तरफ़ां असां रांदि करियूं हा न, तव्हां सां छो? तव्हांखे पैदा करे रांदियूं सां करायूं छा? तव्हांखे पैदा कयो अथमि, मां मक़सदु ॿुधायां। रब ताला थो फरमाए मां ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मां इंसाननि ऐं जिन्ननि खे पैदा कयो आहे, ॿियो मक़सदु न आहे, सिर्फ़ु पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। इनखे तव्हां भोग रांदि था सम्झो। पोइ जे माण्हू उहा करे त बि ठीकु, जे न करे त बि ठीकु, इबादत अलाह जी कर त बि सही, जे न कर त बि सही। माण्हू सभई हिकु जहिड़ा आहिनि। इज़त वारो हूंदो त इबादत जे करे को वधंदसि कान, छॾण जे करे खुटंदसि कान। जेकॾहिं माण्हू चङो हूंदो तॾहिं बि ओहिड़ो चङो पियो दुनिया में मुआशिरे में हलंदो, जेकॾहिं घटि दर्जे जो हूंदो त बि उन मुआशिरे में हलंदो। बेक़दरी इंसान वटि दीन जी एॾी थी वई आहे। इस्लाम ऐं दीन जो क़दुरु हुजणु खपे। रब तबारक व ताला वटि क़दुरु आहे, रब जे रसूल पाक वटि क़दुरु आहे, अलाह ताला जे क़ुर में दीनदार जो क़दुरु आहे, मस्जिद ऐं मस्जिद वारनि जी इज़त आहे। इंसान ॿियनि माण्हुनि खे बि ओहिड़ो ई थो सम्झे, उहा ई इज़त, उहा ई ॻाल्हि, माना पाण बेक़दुरु थियो। छो त क़ीमती शइ ऐं ॿी सस्ती शइ, इन्हनि ॿिन्ही जो मक़ाम ऐं दर्जो हिन वटि हिकिड़ो थी पियो। अलाह जो सालिह बंदो ख़ुदा वटि क़ीमती आहे, ऐं जेको बेपरवाही करे थो उहो बेक़ीमत आहे। पर माण्हुनि वटि जॾहिं इहो फ़र्क़ु मिटिजी वियो त सम्झो त गुमराही आई आहे सारे मुल्क में। अलाह रहम फरमाए। फरमाए थो ईअं कोन्हे असां विझंदासूं हक़ खे बातिल ते, पोइ हक़ उनजो दिमाग़ टोड़े विझंदो, पैदा हो ज़ाहिक, पोइ थी वेंदो बातिल ज़ाइल। ज़ाहिक माना ज़ाइल, बातिल जेको दुनिया में आहे अलाह जी हिकिड़ाईअ जे मुक़ाबले में बातिल, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबूवत जे मुक़ाबले में बातिल, क़ुर पाक जे किताब हुजण ऐं दस्तूर जे मुक़ाबले में बातिल, काबतुल्लाह क़िबलो आहे उनजे मुक़ाबले में बातिल। ॿियो को का माण्हू क़िबलो ठाहे, ॿियो को रसूल बणाए, ॿियो को किताब आणे, ॿियो को अलाह तबारक व ताला सां गॾु कंहिंखे शरीक करे। अलाह फरमाए थो त इन बातिल खे अची हक़ पवंदो मथां, ईअं हणंदुसि जीअं दिमाग़ कंहिंजो टोड़े रखिजे, कूड़ कूड़ थी वेंदो ख़तमु। वलकुमुल वैल मिमा तसिफून, बाक़ी तव्हांजे लाइ सो वैल हूंदो जेके तव्हां बयान ॾिना आहिनि अलाह जे फर्मा बरदारीअ में, अलाह जे हिकिड़ाई में, रसूल सलाह जी सुन्नत में, नबी जे नुबूवत ऐं ख़ातिमियत में, क़ुर ऐं काबे जी इज़त में। तव्हां जेके बि ग़लति बयान ॾिना आहिनि उन ग़लति बयाननि जे लाइ तव्हांखे वैल हुजे छॾ, अलाह फरमाए थो।
वयल हिकिड़ी जहन्नम जी वादी आहे जो जहन्नम ख़ुदि उन वादीअ खां केतिरा दफ़ा अलाह खां पनाह घुरंदो आहे त अलाह अहिड़ी वादी मां में पैदा कई थी मूंखे इन खां पनाह ॾिजांइ। अलाह फरमाए थो त तव्हां जेके दुनिया जे जहान में एतिरो किरी पिया आहियो क़ुर खां, अलाह खां, रसूल खां, काबतुल्लाह खां, छा इहो काबे खां न किरियो जेको निमाज़ न पढ़े? छा इहो रसूल खां पोइ हिते न थियो जेको हुनजी सुनत न करे? उहो शख़्स अलाह खां पोइ हिते न थियो जेको ख़ुदा खे सजदो न करे? उहो शख़्स क़ुर खां पोइ हिते न थियो जेको क़ुर जी शनाज़ न करे? पोइ हिते आहे। जॾहिं पोइ हिते आहे त रब ताला थो फरमाए त वलकुमुल वैल, पोइ तव्हांजे लाइ जहन्नम जी वादी आहे वैल। मन फिस समावात वलद, बादशाही अलाह का आसमान ज़मीन जी। तव्हांजे फर्म बरदार हुजण जे करे अलाह ताला जी का इज़त कान थी वधे त भली तव्हां अलाह खे हाणे मञो था, तंहिं करे रब ताला जी चानस वधी वई, लश्कर घणो थी वियो। ऐं जेकॾहिं को बेफ़रमानी करे त रब तबारक व ताला जे किबरियाई में कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु अचे, चवनि त हेतिरा माण्हू नथा मञनि, चानस घटि थी वई आहे हमराह जी। अलाह त फरमाए त ईअं आहे छा? मुंहिंजी इज़त तव्हांखे ईअं थी नज़र अचे छा? ईअं त कोन्हे। रब ताला जी इबादत एॾी थी थिए जो नबी साईं फरमायो अतत समा हक़ अंत इत, आसमान तूं चीके, हक़ अथसि जो चीके, मामिन शिबरिन इल्ला अलैहि मलकुन साजिद, फरमायो त हिकिड़ी गिराहट बि वांदी न हुई पर मलक उन में सजे में हो। मां मेराज जे राह ॾिठो आहे। नबी साईं मेराज जे राति विया 7 आसमाननि खां मथे, अर्श अज़ीम खां मथे। फरमायो त कहिड़ो बि आसमान ॾिठुमि ईअं सथिया पिया मलाइकनि सां सभु सजे में, अलाह जी इबादत में, गिराहट आसमान जी वांदी न हुई। पोइ हिन मख़लूक जी ख़ुदा कहिड़ी परवाह इबादत करे जॾहिं उन मख़लूक जी बि परवाह कान्हे जेके इबादत कनिसि था ख़ुदि। ऐं बेफ़रमानी जो सुवाल ई कोन्हे उते। ला यासून अमर अलाह यफ़अलून मा युमरून, अलाह जी बेफ़रमानी असुल न कनि, जेके रब हुकुम करे उहे ई सिधा। अहिड़ी मख़लूक फर्मा बरदार ख़ुदा जी हमेशह इबादत में, अलाह खे का परवाह कान्हे। फरमाए थो त वमन इंदहू जेके अलाह ताला वटनि उहे बि हुनजा ला यस्तकबिरून अन इबादत, अलाह जी इबादत खां को तकबर वॾाई हुननि खे कान्हे। भला यस्तहसिरून, न की उहे थकिजनि ऐं मांदा था थियनि, सुस्त थियनि, सुस्त बि नथा थियनि। जिन खे रुकू में बीहारे छॾियईं रुकू में, जेके क़याम में बीठा ज़िक्र था कनि उहे ईअं, जेके सजदे में पिया आहिनि त सजदे में। अहिड़ी तरह अलाह ताला उन्हनि खे जेके तहियात जी सूरत में विहारियईं उहे 70,000 मलाइक, 70,000 मलाइक बैतुल मामूर जो तवाफ़ था कनि। हिन काबतुल्लाह जे साम्हूं मथे बैतुल मामूर आहे मलाइकनि जो काबो, उन खे 70,000 मलाइक रोज़ तवाफ़ कंदा आहिनि। जॾहिं खां वठी अलाह दुनिया खे ऐं काबे खे उन खे पैदा कयो आहे उते, तॾहिं खां 70,000 मलाइक रोज़ तवाफ़ कनि था, पर ॿीहर उन्हनि खे क़यामत ते वरी वारो न ईंदो। तव्हां अंदाज़ो करियो त एॾी मख़लूक आहे ख़ुदा जी, जिन खे अलाह ताला पंहिंजे हिकु कलमे कुन फयकून सां पियो थो पाले ऐं हलाए। ॻाल्हि हिकिड़ी, हलो पिया त पिया हलनि। एॾी वॾी ताक़त सां, एॾे वॾे सहारे सां जेकॾहिं हिकिड़ो शख़्स तालुक रखे, अलाह ताला फरमाए थो वातसिमू बिहबिलिल्लाहि जमीअ वला तफ़रक़ू, अलाह जे रस्सी में संभई चिंबड़ी पओ, जुदा जुदा न थियो। फरमाए थो इहो तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा, जेको अलाह खां डिॼंदो आहे रब ताला हुनखे रिज़्क़ जो दरवाज़ो खोले ॾींदो आहे। यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, ऐं हुनखे रिज़्क़ ॾींदो आहे अहिड़ो जो हे पाण हिसाब न करे सघे, पाण गुमान न करे सघे। हमें तवक्कल अलाह, जेको अलाह ते भरोसो करे फहु हस्बुहु, इहो रब ताला हुनजे लाइ काफ़ी आहे। क़द जअल अल्लाहु लिकुल्लि शैइन क़दरा, अलाह ताला हर शइ जे लाइ वक़्तु मुक़ररु कयो आहे, क़दर मुक़ररु कयो आहे। जंहिंखे जेतिरो ॾिनो आहे उहो ओतिरो पूरो वसूल करे पोइ हिन दुनिया मां वेंदो। अलाह ताला 2 शयूं असांखे ॾिनियूं आहिनि, हिकु ॾिनो अथसि रिज़्क, ॿी ॾिनी अथसि उमिरि। जेको रिज़्क आहे सो बि पूरो वसूल कंदो, उमिरि बि पूरी वसूल कंदो। उमिरि जो तालुक असांजो साहन खणण सां आहे, जेतिरा साह दुनिया में खणणा हूंदा हिकिड़ो न घटि न वधे। रिज़्क जेको इंसान खे मिलणो आहे रब जे पासे खां, उहो समूरो वसूल कंदो। इन खां पोइ पंहिंजे हिन दुनिया जे जहान मथां हुनखे लाॾाइणो थींदो। रिज़्क ऐं उमिरि सारी वसूल करणी आहे। पोइ जॾहिं 2 शयूं तय थियल आहिनि त इन्हनि जे लाइ बाक़ी जद्दोजहद माण्हू हिकिड़ी शइ जे लाइ करे, ॿी जे लाइ न करे। थोरो अक़ल जो फ़ैसिलो, ऐं अक़ल जो फ़ैसिलो तव्हां ॾिसो केतिरो घटि आहे। रिज़्क जे लाइ माण्हू राति ॾींहुं कोशिशि थो करे, दौड़ धूप थो करे, महिनत थो करे, कूड़ सच मिलाए पंहिंजे रिज़्क खे वधाइण जी कोशिशि थो करे। हालांकि रिज़्क त अलाह ताला हिकिड़े मुक़ररु कयो आहे जेको न वधंदो न खुटंदो, पर हिन जो अकुलु एतिरो सादो, जेका शइ रब जे पासे खां मुक़ररु थियल आहे उन जे लाइ डुके डोड़े थो। ॿी बि शइ मुक़ररु थियल आहे पर उनखे वरी छॾे नथो। उमिरि जे वधाइण लाइ माण्हू खे को ख़्यालु कोन्हे, रिज़्क वधाइण जे लाइ, कमाई करण जे लाइ, कारखाननि बणाइण जे लाइ, अलाए केतिरनि महिनतुनि में इंसानु पियो थो हले, पर उमिरि खे वधाइण जो त ख़्यालु बि कोन्हे का मुंहिंजी उमिरि बि भला वधे। हिकु ॾींहं मथां 2 ॾींहं थी पए, हिकु घड़ीअ मां 2 घड़ियूं बणिजी पवे, इहो वरी असुलु ख़्यालु कोन्हे। हालांकि उमिरि ऐं रिज़्क पाण में ईअं गॾियल आहिनि जीअं उस ॿाहिरि बीठी आहे हुन सां गॾु रोशनी आहे।
या उस ॿाहिरि बीठी आहे हुन सां गॾु गर्मी आहे, गर्मीअ खे जुदा कजे उस खां इहो नामुमकिन, रोशनी खे जुदा कजे उस खां ईअं नामुमकिन, रिज़्क खे जुदा कजे उमिरि खां ईअं नामुमकिन, रिज़्क खे वधाए माण्हू उमिरि जो ख़्यालु न रखे, उमिरि खे वधाए ऐं रिज़्क जो ख़्यालु न रखे, इहा केॾी बेवकूफ़ी आहे। ऐं इन उमिरि मंझां असांखे छा हासिलु करिणो आहे ऐं इन रिज़्क मंझां असांखे छा कमु करिणो आहे, सो अॻ में मां ॿुधायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह ताला तव्हां खां पुछंदो क़यामत जे ॾींहुं नईम, ज़रूरु तव्हां हिकिड़े ॾींहुं अलाह ताला वटि हलंदव ऐं तव्हां खां पुछियो वेंदो इन्हनि नेमतुनि जे बारे में। रिज़्क सारी नेमत आहे, अखियुनि जो ॾिसणु इहो रिज़्क आहे, कननि जो ॿुधणु इहो रिज़्क आहे, ज़ुबान जो ॻाल्हाइणु इहो रिज़्क आहे, पेरनि सां पंधु करणु रिज़्क आहे, बदन जी कुवत ऐं ताक़त इहो बि रिज़्क आहे। माण्हू रुॻो खाधे खाइणु पाणी पीअण खे इन खे रिज़्क थो सम्झे, लटे कपिड़े चोइण खे रिज़्क थो सम्झे, पर जेकॾहिं सिहत ई न हुजेसि त, या जेकॾहिं चरियो खरियो हुजे त पोइ लटो कपिड़ो काॾे वियो, जहिड़ो घाड़ो तहिड़ो ढकियल, बीमार हुजे त पोइ सिहत काॾे हली वई, पोइ खाधो पीतो वणंदो। मतिलबु त अलाह ताला जूं जेतिरियूं नेमतूं आहिनि से सभु रिज़्क आहिनि। हाणे माण्हू जेकॾहिं हिकिड़े पंहिंजे पैसे कमाइण जो ख़्यालु थो करे त सिहत कमाइण जो ख़्यालु छो थो करे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इज़त कमाइण जो ख़्यालु थो करे त अखियुनि पंहिंजनि जो छो थो ख़्यालु करे, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू दौलत कमाइण जो ख़्यालु थो करे त कननि जो छो थो ख़्यालु करे। मुंहिंजो मतिलबु हिन वजह हीअ आहे त कननि सां ॿुधणो, अखियुनि सां ॾिसणो, बदन सां पंधु करणु, घुमणु घुतणु, इहे शयूं जीअं त हिन जे तबियत में पियल आहिनि, इहे सम्झे थो त इहे कसब ई न आहिनि, त पोइ बाक़ी वात जो गिरहो वञी कसब ई थियो जेको चॿाड़े थो। कननि जे ॿुधण सां माण्हू ॿुधे थो इहो बि रिज़्क आहे, अखियुनि जे ॾिसण सां माण्हू ॾिसे थो इहो बि रिज़्क आहे, बाक़ी रुॻो वात जे खाइण सां जेको खाए उनखे त रिज़्क चए। सिहत माण्हू खे आहे, बदन में केॾो लिबास आहे ऐं उन में वरी तकवा भरिजी वञे, लिबास तकवा ज़ालिक ख़ैर, इहो परहेज़गारी जो लिबास केॾो भलो लिबास आहे। इन लिबास जी परवाह न आहे, कपिड़नि जी परवाह आहे, लिबास तकवा जी परवाह न आहे। कहिड़ो माण्हू आहे, कहिड़ो अकुलु आहे इंसान जो। तव्हां हाणे ॿुधायो त अकुलमंद माण्हू आहिनि उहे, कपिड़नि जो त ख़्यालु कनि पर परहेज़ जो ख़्यालु न कनि, माण्हू खाधे पीते जो त ख़्यालु करे पर हुन में हलाल हराम जो ख़्यालु न करे, माण्हू दुनिया जे जहान में पाण खे क़बूल त कराए पर अलाह वटि खोटो हुजे, इहो अकुलमंद आहे। कहिड़ो अकुलु आहे इंसान जो, अलाह करे इशारा असांखे अकुलु हुजे। माण्हू चवंदा आहिनि त दुनिया जे जहान में सियाणा घणा चरिया थोरा, हाणे ॿुधायो त सियाणा घणा की न चरिया घणा, इहो हाल आहे बाबा। दुआ करे अलाह ताला अकुल था फरमाए। अकुल इहो जेको रब सां कमु ईंदो आहे, इहो अकुलु दुनिया में कमु ईंदो आहे। दुनिया जे लाइ त इहो अकुलु कमु में आणियूं, बाक़ी अलाह जे रज़ा लाइ इहो अकुलु कमु न आणियूं, पोइ कहिड़े क़िस्म जो असांजो अकुलु चइबो इहो, ॿियो अकुलु त कोन्हे ख़ुदा खे राज़ी करण जो। अमित असुल ॻाल्हि ॿी आहे, हिननि जो हिकु अलाह न आहे। अलाह हिकिड़ो हुजे त जेकर माण्हू छो ॿिए पासे ॾे वञे, हिकिड़ो अलाह आहे त हुनखां घुर न। नबी साईं फरमाईंदा सल्लल्लाहु त शीशे अवल मिलिया, अलाह खां सुवाल करियो जुतीअ जो टाको छिजी पियो, रब खे जो रब जुतीअ जो टाको छिजी पियो, मां आजिज़ आहियां। भला ॿुधायो हिकिड़े माण्हू खे 100 रुपयनि जो साण आहे, 1000 रुपयनि जो साण अथसि, जुतीअ जे टाके हणण में लॻंदो, रुपयो वधि में वधि। हाणे जॾहिं को सामान कोन्हे को त जुतीअ जो टाको कीअं थिए, घुमे थो त पाणी बि अंदरि, गप बि अंदरि, मिटी बि अंदरि। हाणे इन में अची फाथो थियो आहे, परेशान थियो आहे, रब ताला जॾहिं तो मौक़ो ॾिएसि त उहो वरी हुनखे बंदि कजे न। मुंहिंजो मतिलबु इहो त अमीर हुजे त बि पंहिंजी हाजत पूरी नथो करे सघे, तंदुरुस्त हुजे त बि हाजत पूरी नथो करे सघे, मरीज़ हुजे त बि पंहिंजी हिनखे, तबीब हुजे त बि पंहिंजो मर्ज़ दफ़े नथो करे सघे, त पोइ अलाह खां घुरिजे न। बुखियो हुजे त पंहिंजी बुख नथो दफ़े करे सघे, जॾहिं अलाह सां तालुक आहे त पोइ रब जे तरफ़ां वरी दिलि जा एरिया। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन जे ज़ुल्म खां निकिरे थो, मदियन जे इलाइक़े में अची पहुतो, राति ॾींहं पंध कंदे, एॾो घणो परे कोन्हे पर आख़िर पहुतो। वणो हिकिड़ो त वण जे छांवड़ी में थी वेठो, मुसाफ़िर अजनबी बुखियो, वरी तप वरितुसि तकलीफ़ जे करे, छो त एॾो को पंधु बि कयल कोन हो अॻे। फिरौन बादशाह जे घर में पलियल बादशाही परवरिश वारो ॿारु जवान थियो, उतां हिनखे निकिरणो पियो, कंहिं सबब जे करे निकिरी पियो। हुनखे ॾोही करार न कंहिं हमरा ॿुधाए ॻाल्हि त निकिरी वञो, तोखे मारी ॾेई, ही चङो ठीकु, निकिरी हलियो आयो मदियन ॾे। अलाह ताला खां हिनखे आइणो मिड़े सबब थींदा आहिनि, सो साईं हिनखे तप बि थी पियो, बुख बि हुजे ऐं मुसाफ़िर मरीज़ बुखियो, इहा हालत। पोइ हुते दुआ थो करे त अनल मरीज़, अनल ग़रीब, अनल फ़क़ीर, मां फ़क़ीर, मां मरीज़, मां ग़रीब, इहे लफ़्ज़ अची। मथो मलक आयो, उन आवाज़ कयसि त ला मरीज़ मल्लहू तबीबी, मल्लहू तिबी, मल्लहू मिसल तबीबी, उहो मरीज़ न आहे जंहिंखे मां जहिड़ो तबीब हुजे। ऐं लैस हुअ फ़क़ीर मल्लहू गनीयुन मिसली,
उहो फ़क़ीर न आहे जंहिंखे मां जहिड़ो गनी हुजे, उहो मरीज़ न आहे जंहिंखे मां जहिड़ो तबीब हुजे, उहो ग़रीब न आहे मां जहिड़ो जंहिंखे साथी रफ़ीक हुजे, मरहू रफ़ीक़ी लैस उहो ग़रीब, उहो मुसाफ़िर ग़रीब अजनबी न आहे जंहिंखे मां जहिड़ो साथी हुजे। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त इंसान खे साथी बि साण आहे, तबीब बि साण आहे, ऐं इंसान खे हकीम बि साण आहे, इंसान खे सिहत जो साहिब सिहत ॾींदड़ बि साण सभु शइ आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तसली थी वई, अलाह ताला हुनखे तसली ॾिनी। इहा जेका ॻाल्हि अलाह जिन अंबिया कराम सां आहे, उहा सभिनी सां हिकु जहिड़ी आहे। रब ताला जी नज़र सभिनी ते हिकु जहिड़ी आहे। इन अलाह अमर बिल मोमिनीन बिमा अमर बिल मुरसलीन। हदीस शरीफ़ नबी साईं फरमाइनि था त अलाह ताला मोमिननि खे उहे हुकुम कया आहिनि जेके रसूलनि खे हुकुम कया आहिनि। दीन साॻियो, शरीयत साॻी। हे क़ुर शरीफ़ अव्वल खां आख़िर ताईं नबी साईं ते नाज़िल थियो आहे, उहो असांजो आहे। जेके नबी जा हुकुम से असांजे लाइ उहे हुकुम, इलाह मां छा की इस्तिस्नाऊं हिकु ॿ हुजे त ठहियो, न त बसि साॻियो हुकुम क़ुर जो असां ते बि उहो, नबी ते बि उहो। तॾहिं फरमाए थो त तव्हां में ख़लल हिकिड़ो आयो आहे जो तव्हां ख़ुदा बणायो आहे कंहिं ॿिए शइ खे। हवा तो नबीअ ॾिठो उहो शख़्स जंहिं पंहिंजो अलाह ॿियो बणायो आहे, उहो नफ़्स हो, नफ़्स जी ख़्वाहिश, दिलि चवेसि हीअं कर त करे, ऐं उहा दिलि जेका बहलाईंदो आहे इंसान खे शैतान जे चवण ते। शैतान जे इंसान में वसवसो विझंदो आहे, इन शैतान यजरी मिनल इंसान मजर दम। हुज़ूर साईं फरमाए शैतान इंसान में ईअं डोड़ंदो आहे जीअं रत दौरो करे, जीअं रत माण्हू जे जिस्म में दौरो कंदी आहे, ईअं शैतान डोड़ंदो आहे। पोइ दिलि ते, दिमाग़ ते, अखियुनि ते, कननि ते, ज़ुबान ते शैतान असरु विझंदो। अखियुनि सां हराम ॾेखारींदुसि, कननि सां नाजाइज़ आवाज़ ॿुधाईंदुसि, ज़ुबान सां हराम खाराइण जे लाइ तयारु कंदुसि, पेरनि में हराम जी तरफ़ हलण जी कोशिशि कराईंदुसि, हथनि में हराम कम जी हिनखे तौफ़ीक़ ॾियारण जी कोशिशि कंदो। मतिलबु त इंसान जे अंदर में रत सारो शैतान बणिजी वेंदो, या रत जीअं दौरो कंदी, ईअं माण्हूअ जे तबियत में जेके बि उज़वा आहिनि उहे सभु शैतानी कम शुरू करे ॾींदा। हदीस पाक में फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन शैतान यजसु अला क़ल्बि बिन आदम, शैतान इंसान जे क़ल्ब ते चढ़ी थो वेहे गोॾा भञी, जीअं मस्तु उठ कंहिंखे चढ़ी वेंदो आहे मथां। हिनखे हिकिड़ी सीने जे हेठां कोड़ी हूंदी आहे, मस्तु उठ, पोइ उन जे हेठां ॾेई माण्हूअ खे पोइ उन सीने सां पीअंदो आहे, मरोड़ा ॾेई। शैतान इंसान जे क़ल्ब ते चढ़ी, ऐं उहा जेका हिनजी कोड़ी आहे उन सां वेही हुनखे ज़ोर ॾेई क़ल्ब खे पीही पंहिंजे फर्मा बरदारीअ में आणण जी कोशिशि थो करे। दिलि जो मारणु माना माण्हू जो मारणु न आहे, पर दिलि अलाह जे तरफ़ खां मरी वञे, इज़त खां मरी वञे, ग़ैरत खां मरी वञे। शैतान कोशिशि ईअं ई कंदो आहे, तॾहिं बुछड़ा कम बि हुनखे कराईंदो, ख़्यालु न थींदुसि। सो फरमायूं त इन शैतान यजसू अला क़ल्बि बिन आदम, शैतान इंसान जे क़ल्ब ते गोॾा भञी चढ़ी वेंदो आहे। फैज़ा ज़कर अलाह, माण्हू जॾहिं अलाह कंदो आहे, पर पोइ शैतान हिकदमि भॼंदो आहे, भॼी वेंदो आहे। अलाह जे नाले खां शैतान भॼंदो आहे, छो त अलाह जे नाले में रोब आहे, अलाह जे नाले खां भॼी वेंदो। वैज़ा गफ़ल आद, पर जे वरी माण्हू गाफ़िल थी वञे त शैतान मोटी अची क़ल्ब ते चढ़े, वरी जे अलाह जो नालो वठे त भॼी वञे। इहा हालत रब ताला 5 वक़्त निमाज़ूं फ़र्ज़ कयूं आहिनि, जेकर विच में माण्हू खे गफ़लत थी वञे, इते त अलाह जो नालो ज़रूरु अचे वठे न, हाज़िरी ॾे, ईअं ई शैतान खे भॼाइण जो हुनखे मौक़ो मिलियल आहे। पोइ इहो नफ़्स हिन जो इलाह आहे। नफ़्स छॾे त रब तबारक व तआला जेके नफ़्स खे वठे त अलाह ताला खे घबराए, छो त नफ़्स इंसान खे ख़राब कम बि चवंदो आहे। ईअं सबील सबीला, इंसान जेकॾहिं गुमराही ॾिसंदो उनखे पंहिंजो रस्तो बणाईंदो। ईअं बि ईअं सबील रुशद ला यतखिज़ु सबीला, जेकर इंसान हिदायत खे ॾिसंदो आहे त उनखे रस्तो न बणाईंदो आहे। इहो आहे नफ़्स जी हरकत, नफ़्स जी शरारत, इंसान जी कमज़ोरी। रब ताला थो फरमाए त हिननि इलाह पंहिंजा ॿिया बणाया आहिनि ज़मीन में, इहे हिनखे नशर था कनि, उथारनि था हेॾे होॾे, पर ॻाल्हि ॿुधो, घणा अलाह कोन्हनि, अलाह हिकु आहे। जेकॾहिं घणा हुजनि हा न सच पच, को आसमाननि ते, को ज़मीन ते, को काथे को काथे, को तुंहिंजे नफ़्स में, को तुंहिंजे अखियुनि में, को तुंहिंजे कननि में, अहिड़ा ख़ुदा केतिरा ई हुजनि हा त मुल्क तिबाह थियो। जेकॾहिं हिकिड़े सां कमु थी थो वञे त ॿियो बेकार, ख़ुदा बेकार न थींदो आहे। पर जेकॾहिं हिकिड़े सां कमु नथो थिए, जॾहिं ॿियो थो अचे मिलेसि त पोइ ॿई बेकार, जेकॾहिं हिक ॿिए मुहताज आहिनि त। जेकॾहिं हिकिड़ो मुहताज आहे ॿियो मुहताज न आहे, त जेको मुहताज न आहे उहो ख़ुदा आहे, जेको मुहताज आहे ख़ुदा न आहे। हे त तॾहिं जॾहिं दुनिया जो कमु पियो थो थिए, सिज बि उभिरे, चंड बि उभिरे, लहे, मौसमूं बदिलजनि, रिज़्क़ खाधो पीतो वेठो, इहो ईअं आहे। पर जेकॾहिं ॿई पाण में मुखालिफ़ थी पवनि, हिकिड़ो चए अॼु सिज उभिरे, ॿियो चए त न, हिकिड़ो चए अॻे उभिरे, ॿियो चए देरि उभिरे, हिकिड़ो चए हिकिड़ो माण्हू मरे, ॿियो चए न मरे, अचे थिए जहिड़ो अलाह ताला थो फरमाए। त पोइ जॾहिं इख़्तिलाफ़ थिए त पोइ बि जहान उन तरीक़े सां हलियो, जंहिं मुखालफ़त कई उन कम जी, उहो त ख़ुदा न चइबो, छो त कमज़ोर थी पियो न, उहो ज़ोर थी, जेको ज़ोर सो ख़ुदा।
क़ुर में अलाह ताला असांखे सम्झाइणी थो ॾे। पर हाणे सुभाणे अलाह ख़ुदा पाक आहे काॾां आयो को रब्बुल अर्श अर्श जो मालिक अमा यसून, तव्हांजे बयाननि खां ख़ुदा घणो पाक आहे। ला युसल अमा यफ़अल, जेके अलाह करे केरु पुछे वञे तव्हां खां पुछा कई वेंदी। अमित तख़ज़ू मिन दुनिल्लाह आलिहा, अलाह खां सवाइ केतिरा ॿिया पंहिंजा ख़ुदा बणाया। कुल हातू बुरहानकुम, चइनि त तव्हां दलील पेश कयो, जेका ताक़त ॾिसो त हीअ ताक़त आहे उहा आणियो। हिनखे ताक़त आहे, छा थी करे सघे? को दोस्त, को हाकिम, को वज़ीर, को वकील, को अमीर, को सिज, को चंड, को सितारो। रब ताला त फरमाए अहिड़ो को ख़ुदा को ॾेखारियो जेको तव्हांजे मदद में हुजे। हाज़ा ज़िक्र मां मई व ज़िक्र मां क़बिली, हे नबी तूं चवेनि हे ज़िक्र आहे क़ुर, हीअ नसीहत आहे क़ुर। जेके मूंसां गॾु हिते आहिनि उहे बि उन्हनि जे लाइ इहो नसीहत जो ज़िक्र हुयो, ऐं जेके अॻे गुज़री चुका आहिनि उन्हनि खे बि अहिड़ी तरह अलाह ताला हिदायतूं नसीहतूं कयूं आहिनि। रब हिकिड़ो आहे, उन जी इबादत करियो, उन जी फर्माबरदारी करियो, उन सां तव्हांजो वास्तो आहे। पर अलाह अहिड़ो बेपरवाह आहे जो दुनिया जी मख़लूक सारे जी सारी जेकॾहिं बग़ां थी बेफ़रमानी करे बीहे, अलाह जे मुल्क में को नुक़सानु कोन अचे। सभई जेकॾहिं फर्माबरदारी करे बीहनि, अलाह जे मुल्क में का ज़्यादती चानस कान अचे। रब तबारक ताला जी सारी मख़लूक बि इबादत करे, बर में बहर में जिन इंसान अॻियां पोयां सभई रब ताला जा फर्माबरदार थियनि। अलाह अतक़ा क़ल्ब रजुलिन वाहिदिन, हिकिड़े माण्हू जे दिलि ते सभई थी बीहनि। अलाह खे परवाह कान्हे, कहिड़ी परवाह अथसि ख़ुदा खे? छो त इबादत जेका कजे थी सो अलाह ताला जे वधाइण लाइ, उनखे आसूदे करण लाइ, उनजे इज़त खे बुलंद करण लाइ। ईअं त कोन्हे, लहुल किबरिया उनजी वॾाई आहे, उन में त को नुक़्स ई कोन्हे को। हे सिर्फ़ु माण्हू पंहिंजी इज़त वधाए, पंहिंजे लाइ भलाई करे, रब जे नेमत जो हक़दार थी पवे, इहा आहे इबादत जी माना। पर जेकॾहिं इहो माण्हू रब ताला जो बाग़ी बेफ़रमान बणिजे त रब तबारक व ताला जी वरी गज़ब जूं तजलियूं आहिनि। हिकिड़ी रहम जी तजली, रहम जी सिफ़त ख़ुदा जी उन में अची वञे। ॿियो जेकॾहिं बग़ावत करे त गज़ब जे तजली में अचे। अलाह ताला दुनिया जे अंदरि ॿई तजली छॾियूं आहिनि, ॿई सिफ़त ख़ुदा जूं आहिनि। हिकिड़े पासे ॾे कहार आहे त ॿिए पासे ॾे रहमान आहे, जेको जाॾे वणे ताॾे वञे। पोइ शैतान कोशिशि कंदो आहे त जीअं पाण ज़लील थियो अलाह जे हुकुम जी बेफ़रमानी करे, तीअं कोशिशि थो करे त लउग़वियन्नहुम अजमईन, ॿियनि खे बि सभिनी खे मां गुमराह करे पाण सां वठी जहन्नम में नियां। अलाह थो फरमाए लैस लक सुल्तानुनि, इन्हनि मुंहिंजे बाननि जे मथां जेके ख़ासि बाना आहिनि मुंहिंजा, उन्हनि जे मथां तुंहिंजो सुल्तान ऐं ताक़त न हलंदी, तुंहिंजी बादशाही न हलंदी। दुआ आहे त अलाह तबारक ताला असांखे तव्हांखे उन्हनि बाननि में करे जेके रब जे पासे ॾांहुं सचा थी हलनि, ऐं शैतान जी ताक़त जिन शख़्सनि ते न हले। इतफ़ाक़ करियो, मुहबत करियो, इज़त करियो, हिक ॿिए जे माल ऐं मिल्कियत खे तव्हां संभालियो, हिक ॿिए जे दौलत ऐं इज़त खे पंहिंजी इज़त सम्झो, हिक ॿिए जे नंग खे पंहिंजो नंग सम्झो, हिक ॿिए जे नफ़्स खे पंहिंजो नफ़्स सम्झो। इहो आहे अलाह तबारक ताला जी तरफ़ां हुकुम। इहा जेकॾहिं तव्हां कंदा त पोइ इन में इज़त अची वेंदी। रब ताला फरमाए थो भल अक्सर हम ला यालमून, केतिरा माण्हू एतिरा आहिनि बेअक़ल जो इन ॻाल्हि खे सम्झनि नथा। फहम मोरिज़ून, पोइ केतिरा मुंहं था मोड़नि असांजे क़ुर खे। वमा अरसलना मिन क़बलिक मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि, असां जेको अॻे रसूल मोकिलियो आहे उनखे बि अहिड़ा हुकुम मोकिलिया, अनहु ला इलाहा इल्ला अना, त मां हिकिड़ो अलाह आहियां फाबुदून, मुंहिंजी ताबेदारी करियो। वक़ाल इत्तख़ज़ रहमान वलदा, कालू उन्हनि माण्हुनि अलाह सां शरीक बणाए पंहिंजूं सहूलियतूं कयूं। वहमी तरह माना हिकिड़ी ॿी ताक़त सम्झी, उहा ॿी ताक़त ख़ुदा खे कीअं मजबूर करे। भला ख़ुदा खां मथां ख़ुदा सम्झनि, एॾे बि अकुलु नथो वञे, न को वेंदो ई अकुलु। अलाह खां मथे अकुलु, जेकर ॿियो को ख़ुदा सम्झिजे त पोइ कहिड़ो अकुलु आहे? अलाह खां पोइ खणी चवंदा त हिनजो हे पुटु आहे, हिनजी ज़ाल आहे, जीअं ईसाइनि कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पुटु बणायूं, ॿी खे ज़ाल चयूं। अहिड़ी तरह वरी हिन उमत जा केतिरा माण्हू नबियनि खे अलाह ताला जो लाॾलो चवनि ऐं चवनि त रब ताला खां ज़ोरीअ हुकुम वठंदा। एतिरे क़दुरु अलाह ताला जो हिन सां प्यार आहे, तंहिं करे अलाह ताला पंहिंजे प्यारनि जो चवणु न मोटाईंदो। इहे जूह बणाइनि ख़ुदा खे, अहिड़ा तसवुरात अलाह ताला तो फरमाए त यहूदियुनि में बि हुया। हज़रत उज़ैर खे ख़ुदा जे लाइ पुटु बणाए ख़ुदा खे उन जो ॻेझू कयूं। हाणे ॾिसो यहूदी आहिनि जेके यहूदी, उन्हनि जो अक़ीदो छा आहे? उन्हनि वटि अक़ीदो आहे कफ़ारे जो। यहूदनि 40 ॾींहं काबे जी पूॼा कई, पोइ हाणे चवंदा त अलाह ताला असां ते काविड़ियल आहे। पोइ क़यामत जे ॾींहुं विझंदो जहन्नम में सभिनी खे, 40 ॾींहं जहन्नम में विझी पोइ कढी छॾींदो बसि। छो त वॾनि जो कई हुआ, तंहिं करे असां सभिनी जो हुकुम साॻियो आहे। पोइ वरी साॻियो जन्नत, यहूदनि जो अक़ीदो कफ़ारो थी वियो। ऐं ईसाइनि जो चवणु आहे त ईसा अलैहिस्सलाम चवंदुसि त मां तुंहिंजो पुटु आहियां, मुंहिंजी उमत खे छॾाए। अलाह ताला चवंदो त न, मां ईअं न कंदुसि, तुंहिंजी हीअ जेका क़ौम ई सारी हिन बेफ़रमानी कई आहे। ईसा अलैहिस्सलाम चवंदो चङो जेकॾहिं ईअं आहे त मूंखे जहन्नम में विझ, मुंहिंजी क़ौम खे छॾ। अलाह ताला चवंदो तुंहिंजी मर्ज़ी, चङो इहो सदो क़बूल आहे। पोइ साईं अलाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे हणंदो जहन्नम में ऐं सारे ईसाइनि खे विझंदो बेहिश्त में।
पोइ जॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे जहन्नम तंग कंदो पोइ ॾुख थींदो अलाह ताला खे, हाणे मां पंहिंजे पुट खे जाए थो साड़ियां, वरी कढी खणी होॾे कंदुसि। आख़िर छा आहे इहो? मुस्लमाननि बि अहिड़े क़िस्म जा अक़ीदा कया, पीरनि खे, पैगंबरनि खे, सालिहनि खे चयूं, इहे बि अलाह ताला वटि ज़ोरो करे जान असांजी छॾाईंदा कंहिं न कंहिं तरह। सो रब ताला फरमाए थो त इहे ग़लति अक़ीदा आहिनि तव्हांजा। भल इबादुल मुकरमून, इहे मुंहिंजा बाना आहिनि, इज़त कयल, नेकी कई अथनि तंहिं करे हुनजी इज़त आहे। ला यस्बिकूनहु बिल क़ौल, अलाह जे हुक्म जे आॾो अॻराई न कंदा, हिकिड़ो हर्फ़ बि ज़्यादा न ॻाल्हाईंदा। वहम बिअमरिही अमलून, ख़ुदा जे हुक्म सां दुनिया में हिते अमल कंदा, बाक़ी आख़िरत में हिते अलाह को अॻराई कंदा। छा आहे कुल तव्हांजो? जालम मां बन ऐदीहिम व ख़ल्फहुम, अलाह ताला खे त सभु शइ मालूम हुई। ला यशफऊन, रब फरमाए त शफ़ाअत बि कोन कंदव, साफ़ क़ुरान में बीठो आहे, इल्ला मगर लिमन इर्तज़ा, अलाह ताला जंहिंखां राज़ी थिए, रसूल खां राज़ी थिए, हुकुम फरमाए त चङो तूं भली हाणे शफ़ाअत कर। पोइ नबी सजदो कंदो ऐं सजदे खां बाद अलाह ताला फरमाईंदो सिर मथे खणो, पोइ रब ताला फरमाईंदो त चङो इर्फ़ा रासक सलतो त विश्वत शफ़ा या मोहम्मद। पोइ नबी चवंदनि शफ़ाअत कहिड़ी कंदा त अलाह हिसाब किताब हले, रब ताला फरमाईंदो हले। अलाह ताला हुन ई हिसाब किताब जे लाइ सभिनी खे आंदो आहे, पर रब बेपरवाह आहे, प्यारनि त पिया सड़नि, कहिड़ी परवाह ख़ुदा खे। नबी उते अलाह खे सजदो करे अर्ज़ु कंदो त रब हिसाब शुरू थिए, अलाह फरमाईंदो हिसाब शुरू थिए, आया त हिसाब जे लाइ आहिनि, हिसाब शुरू थी वियो। वरी जॾहिं हिसाब शुरू थियो, हिकिड़ा जहन्नम में वेंदा, ॿिया जन्नत में वेंदा, हिसाब पियो हलंदो, पोइ हिते अलाह तबारक व तआला खे वरी नबी सजदो कंदो त रब ताला जिन जा हेतिरा अमल आहिनि सालिह, इन्हनि में जेके कमियूं ऐं कमज़ोरियूं आहिनि, इन जे करे हिन खे जहन्नम में विधो वियो आहे, हाणे इन्हनि खे माफ़ी मिले, अलाह ताला फरमाईंदो चङो ठीकु आहे, तो शफ़ाअत कई आहे, कढो जहन्नम में विझो हेॾे। अहिड़ीअ तरह नबी साईं जन जा केतिरा सजदा थींदा। आख़िर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पछाड़ी हिकिड़ो अहिड़ो सजदो कंदा जंहिंमें हुकुम थींदुसि चङो, जंहिंमें राईअ जे दाणे जेतिरो ईमान हुजे, नबी हिननि खे बि कढो भला। मुंहिंजो मतिलबु आहे त इन मिनकुम इल्ला वारिदुहा, क़ुरान थो फरमाए जहन्नम में पवणो हिकिड़ो ज़रूरु आहे, लॻंदा ज़रूरु थो जहन्नम कोन त बि। इहे नबी मुरसल बि ख़ुदि जहन्नम कोन लॻंदा, पर जनम कंदो कोन कुझु हुननि खे। राई जे दाणे जेतिरी आहे पोइ शफ़ाअत आहे बसि। उन खां पोइ अलाह तबारक व तआला फरमाईंदो नबियनि शफ़ाअत कई, शहीदनि शफ़ाअत कई, सिद्दीक़नि शफ़ाअत कई, आलमनि शफ़ाअत कई, बुज़ुर्गनि शफ़ाअत कई, पाड़े वारनि हिक ॿिए जी शफ़ाअत कई, सभिनी चङनि शफ़ाअतूं कयूं। इहा बि अलाह ताला वटि हिकिड़ी इज़त आहे जेका रब ताला पंहिंजे सालिहनि ॿारनि खे नेकीअ जे करे थो था फरमाए। एज़ाज़ आहे इहो हिकिड़ो, अलाह ताला ईअं ॾींदो। इन जी इहा माना न आहे त रब ताला खां ज़ोरीअ कंहिं जान छॾाई कंहिंजी, ईअं कोन्हे। पोइ फरमाईंदो त बाक़ी रहमान बचियो आहे, त उहो रहमान हाणे शफ़ाअत करे, रब तबारक व तआला 3 लपूं कढंदो जहन्नम मझां, हदीस पाक में थो अचे, 3 लपूं कढी जहन्नम मझां, पोइ जन्नत ॾे उछले फिटी कंदो, हुनखे चइबो उतक़ा रहमान, अलाह जा आज़ादु थियल, हुनखे विझंदो ऐं हौज़ कौसर में, नहर हयात में, पोइ उतां उहे धोपी सड़ियल हूंदा कोयलनि जहिड़ा। अलाह रुगो उन्हनि जे ईमान खे ॼाणंदो हूंदो, राई जे दाणे खां बि को सन्हड़ो ईमान हूंदो हवाई उन्हनि खे, उनखे कढी कंदो ॿाहिरि, पोइ जन्नत में घुमंदा। ऐं उन्हनि खे जहन्नमी यून कोठींदा, हे कहिड़ा जो जहन्नमी आहे, उन्हनि खे हिकिड़ी निशानी ॻिची में पियल हूंदी जंहिं ते सम्झ में ईंदो त जहन्नमी आहे, ऐं उन ते ख़ुशि हूंदा जहन्नमी यून, इन अख़र ते ख़ुशि हूंदा, चवंदा त अलाह ताला असांखे बग़ैर कंहिं इबादत जे, बग़ैर कंहिं अमल सालिह जे अलाह ताला असां सां महिरबानी कई जो असांखे बाहि मज़ा कढी हेॾे जन्नत में आया, इन ॻाल्हि ते ख़ुशि हूंदा। दुआ करे अलाह तबारक ताला जहन्नम जे बाहि खां सारी उमत खे बचाए। फरमाए थो मई यकुल मिनहुम, को बि हिननि मझां नबियनि मां, रसूलनि मां, सालिहनि मां, सिद्दीक़नि मां, शहीदनि मां, मिनहुम सभिनी मां, जेकॾहिं को चवंदो इनी इलाहुन मिन दूनिही फज़ालिक नजदी जहन्नम, जेकॾहिं को इन्हनि मूं ईअं चवे हा त मां ख़ुदा आहियां तव्हांजो, को रसूल सवा लख रसूलनि मझां, को सिद्दीक़ सवा लख सिद्दीक़नि, सवा लख नबियनि जे सिद्दीक़नि मझां, को शहीद सवा लख नबियनि जे शहीदनि मझां, को सालिह सवा लख उमत, सवा लख नबियनि जी उमतुनि मझां सालिह, कहिड़ा बि भला माण्हू इन्हनि मथां हिकिड़ो बि जेकॾहिं चए त मां तव्हांजो कारसाज़ आहियां, तव्हांजा कम ठाहींदड़ आहियां, अलाह तो फरमाए फज़ालिक नजदी जहन्नम, इन खे जहन्नम में हणंदासीं। हेॾी ख़ुदा जी बेपरवाही आहे, हेॾी ताक़त आहे, हेॾो मख़सूस अंदाज़ आहे। फज़ालिक नजदी ज़ालिमीन, अहिड़ी तरह असां बदिलो ॾींदा आहियूं ज़ालिमनि खे। अलाह ताला तव्हांखे असांखे हक़ हिदायत जे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। निमाज़ पढ़ो, तक़वा करियो, तहारत करियो, सच ॻाल्हायो, अमानत सां हलो, रब ताला जे हथनि ॾे निगाह करियो। रब तबारक ताला वटि सभु कुझु आहे, इंसानु पंहिंजे हथनि ॾे निगाह करे पाण खे गनी सम्झे, रब ताला ॾे ॾिसी ऐं पाण खे गनी न सम्झे। नंढड़ा ॿार जेके हूंदा आहिनि पाण खे को बि ॿार सुञो न सम्झंदो आहे, चवंदा आहिनि माउ पीउ जे दर ते आहियूं, खाऊं बि पीऊं बि उते, लट कपिड़ा बि उते, नंढड़े ॿार कंहिं खे तसवुर ई कोन्हे त असां सुञा आहियूं, असां बुखिया आहियूं, असां ॾुखिया आहियूं, बिल्कुलु न। अलाह तबारक ताला ॾाढो असांजी हैसियत इन खां बि घटि आहे, पोइ असां छाजा बुखिया आहियूं, छाजा ॾुखिया आहियूं, छाजा असां तंग आहियूं, का ॻाल्हि कान्हे। अलाह ताला तव्हां असांखे गनी बणाए। आख़िर